अवामी न्यूज़ से खबरनि जो सिलसिलो जारी असां खानवान का खबर ॾींदा आहियूं तो खान कोट शहीद खान खुश्क में खुश्क बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में जहिड़ो लगातार 3 कलाक हलंदड़ फायरिंग पुलिस जे पहुचण खां पोइ बंदि कई वई। ॿिन्ही धुरियुनि तरफ़ां हिक ॿिए ते एफआईआर दाख़िल। मज़ीद तफ़सीलात लाइ असां राब्तो कयो आहे असांजे रिपोर्टर जावेद मलागा। जी जावेद, अपडेट ॾिजो। जी नाज़रीन, खानवाना लॻो ॻोठ शहीद खान खुश्क में खुश्क बिरादरी ॿिनि धुरियुनि में जहिड़ो लगातार 3 कलाक हलंदड़ फायरिंग पुलिस जे पहुचण खां पोइ बंदि कई वई आहे। जॾहिं त ॿिन्ही धुरियुनि तरफ़ां हिक ॿिए ते एफआईआर दाख़िल कई आहे। हिकिड़ी धुर जे मोहम्मद मूसा अकब खुश्क शाहनाज़ खुश्क ऐं गरीब नवाज़ खुश्क जी अॻुवाणीअ में प्रेस क्लब खानवाना अॻियां एतिजाजी मुज़ाहिरो करे इल्ज़ाम लॻायो वियो आहे त असांजे नौजवान रब्बनाज़ खुश्क खे मेंहुं चाढ़ण दौरान अली मोहम्मद बुढ़ल गुलाम हुसैन ऐं हाजन खुश्क अगवा कयो आहे। जॾहिं त ॿी धुर जे अॻुवाणनि गुलाम हुसैन बुढ़ल तगियो ऐं हाजन खुश्क चयो आहे त असां रब्बनाज़ खे अगवा न कयो आहे ऐं असां ते अगवा जो कूड़ो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। जॾहिं त हिकिड़ी धुर जो दीदार खुश्क गिरफ़्तार कयो वियो आहे। जावेद मलाह, अवामी न्यूज़, खानवान।